तबारक व तआला भी असांखे हुकुम ॾिए थो त जेकॾहिं सरज़मीन ते को मुसलमान मज़लूम आहे त उन जी ज़रूरु मदद कई वञे। असां जेकॾहिं कश्मीर में वञी नथा सघूं, उन्हनि जे कुल्हे सां कुल्हो मिलाए विड़ी नथा सघूं, त कम अज़ कम असां पाकिस्तान में अची पाकिस्तान में पंहिंजे शहर में उथी बीहूं ऐं एहतिजाज करियूं, रैलियूं कढियूं, कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती करियूं। इहो ई असांजे ईमान जो हिस्सो आहे। मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसला कश्मीर 1947 से चला आ रहा है और ये हमारी बदकिस्मती है कि पूरी ताकतें जो हैं वो मुसलमानों के ख़िलाफ़ हैं और मसला कश्मीर कायद-ए-आज़म के कौल के मुताबिक पाकिस्तान की शेरग है और यहाँ से जो हमारा एक बड़ा दरिया जिसको हम सिंधु दरिया कहते हैं वहीं से आता है। इंडिया जब चाहे इसका पानी रोक लेता है, तो ये हमारे बका के लिए भी ज़रूरी है कि पानी हमें मिले और इसकी जुग़राफ़ियाई हुदूद हमें सूट करती हैं। तो इसलिए हम अक़वाम मुत्तहिदा से भी कहते हैं कि आपकी ख़ुद की करारदादें हैं कि मसला कश्मीर के अंदर हम रेफ़रेंडम कराएंगे, हक़ खुद इरादियत देंगे, तो आप रेफ़रेंडम क्यों नहीं कराते, वहाँ के मुसलमानों को हक़ क्यों नहीं देते? ये हमारी जद्दोजहद आइनी भी है और दस्तूरी भी है। एक अवाम मज़लूम कश्मीर के ख़िलाफ़ आवाज़ उथण लाइ मजबूर छो थी आहे? इन जो सिर्फ़ु इहो ई आहे त पाकिस्तान जी जेका हुक्मरान जेका पॉलिसी आहे तमामु ग़लति पॉलिसी आहे, जंहिं ग़लति पॉलिसी जे नतीजे में असां खां बांग्लादेश जुदा थियो। हालांकि बांग्लादेश पाकिस्तान जो हिस्सो हुयो ऐं मज़लूम कश्मीरियुनि सां एॾो ज़ुल्म छाजे करे थिए पियो, इहा बि सिर्फ़ु असांजी जेका नाक़िस पॉलिसी आहे, ग़लति क़िस्म जी जेका पॉलिसी आहे, उन जे करे असांजे मज़लूम कश्मीर जे मथां भारत ज़ुल्म करे पियो। ऐं ॿियो त भारत असांखे यानी सुकाइण जे लाइ असांजे कश्मीर जे अंदरि मक़बूज़ कश्मीर जे अंदरि हू जेके डैम ठाहे पियो, डैम ठाहे करे असांजे पाणी खे रोके पियो। इहो सिर्फ़ु इन करे त पाकिस्तान खे सुकायूं त बि असांजो वस आहे, जेकॾहिं ॿोड़ियूंसि त बि असांजो वस आहे। इन करे पाकिस्तान जेके हुक्मरान आहिनि उहे कुझु होश कनि ऐं मुल्क जी पॉलिसी खे सही नमूने सां पास कनि ऐं सही नमूने सां पॉलिसी खे इख़्तियार कनि त जीअं पाकिस्तान तरक़ी करे सघे।